नाजरीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे घोटकी में ख़बर ॾींदा हलूं त घोटकी में साद इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी स्पोर्ट एंड यूथ अफेयर्स गवर्नमेंट ऑफ सिंध जे ताउन सां शागिर्दनि लाइ कैरियर काउंसलिंग स्किल्स डेवलपमेंट प्रोग्राम मुनक़द कयो वियो, जंहिंमें डायरेक्टर साद इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी ज़ुबैर अहमद कोलाची, माहिर तालीमदान ज़हूर अहमद चाचड़, मुज़फ़र अली कोलाची, इखलाक मेमण, प्रोग्राम कोऑर्डिनेटर मेहंदी हुसैन चन्ना, ज़फ़र अली, नूर मोहम्मद, कामरान अली कोलाची, मोहम्मद आलम कोलाची समेत शागिर्दनि वॾे अंग में शिरकत कई है। इन मौके ते खिताब कंदे डायरेक्टर साद इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी ज़ुबैर अहमद कोलाची चयो आहे त स्किल डेवलपमेंट प्रोग्राम में तालीम ऐं तरबियत सां गॾोगॾु नौजवाननि खे फ़नी महारत पिणु फ़राहम कई आहे त जी नौजवाननि खे स्किल डेवलपमेंट प्रोग्राम में वधि फ़ाइदो हासिल कनि। हिननि चयो त स्किल डेवलपमेंट प्रोग्राम जो मक़सदु नौजवान खे सिख्या ॾियण सां गॾु हुननि खे हुनर ॾियण लाइ बणायो वियो आहे त जी नौजवान खे हिन प्रोग्राम मां वधि खां वधि फ़ाइदो हासिल करे सघनि। हिननि चयो आहे त प्रोग्राम तहत केतिरनि ई शागिर्दनि खे फ़नी तरबियत फ़राहम कई वई आहे। हिननि चयो त शागिर्दनि खे कंप्यूटर ऐं फ़नी तइलीम ते ध्यानु ॾियणु घुरिजे। हिननि चयो त स्पोर्ट यूथ अफेयर्स गवर्नमेंट ऑफ सिंध प्रोग्राम घोटकी ज़िले समेत सिंध मां नौजवान खे तरबियत ऐं रोज़गार करण में अहम किरदारु अदा कंदो। प्रोग्राम जे आख़िर में सवाल ऐं जवाबनि जो सेक्शन पिणु मुनक़द करायो वियो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।